तो हथड़ा सोन जा कोन कतिए रड। रडाई करण यानी नटाइण लफ़्ज़ असां वटि आहिनि। हथ सोना हूंदा आहिनि, छाकाणि हथनि सां कमाए ऐं माण्हू सोन कंदो आहे। तुंहिंजा हथ सोना आहिनि, जंहिं हथ में हुनुर आहे उहो सोनू आहे न। कि तूं हथ सोन जा कोन कतिए रड। रडाई छॾ कत वेही कुंड कापो कर। चरखे ते कुंड में वेही ऐं कमु कर न। गुतूं गोहियूं छॾ, नटाइण सटाइण बंदि कर। सरापाणे सॾ मरकियो हूंद मटाईअ। कम कर बिना कंहिं स्पेस जे, बिना कंहिं साईअ जे, बिना कंहिं रंड रोक जे, पर तोखे पंहिंजे हिसे जी ड्यूटी रोज़ ॾियणी आहे। फितरत में तव्हां ॾिसंदव पखी रोज़ानो वञे थो, रोज़ानो कमाए थो पोइ थो खाए। माण्हू आहे स्टोर करे छॾिया न, पोइ ॿियो गोदाम भरियो आहे, भर वारे खे थाली ॾिबी कान, जो त फ्रिज जो रखी आहे।